अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। जाबिर खान हाणे चाकर खान जे मथां हमलो करे चाकर खान खे माराए छॾींदो। सामल खान हाणे चाकर खान जो साथ ॾेई करे जाबिर खान जो दुश्मन थी पवंदो। जाबिर खान हाणे हसीना बेगम खे लालच ॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट में करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे पंहिंजे भाउ खे आज़ाद करण लाइ कुझु बि करे सघे थो ऐं हू जेको आहे चाकर खान खे मारण जी कोशिशि कंदो, चाकर खान जे मथां हमलो करण जी कोशिशि कंदो। हू हसीना बेगम सां बि ॻाल्हाए छॾींदो। बहरहाल चाकर खान जेको आहे उनजे हमले मां बची वेंदो ऐं उनजो जेको इहो हमलो आहे उहो नाकाम थी वेंदो। चाकर खान जेको आहे हिन जे हमले मां बची वेंदो। पोइ चाकर खान जेको आहे इनखे हमेशह हमेशह लाइ दुश्मन सम्झंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सामल खान जेको आहे हाणे चाकर खान जो साथ ॾींदो। चाकर खान खे चवंदो त बाबा साईं हाणे तव्हांजा दुश्मन वधी चुका आहिनि, मूंखे बि इहो भउ आहे त किथे तव्हांखे को न को नुक़सानु पहुचाए। उनजे करे हाणे मां ॾींहुं राति तव्हां सां गॾु आहियां, बसि तव्हां टेंशन न कयो। अगरि जेकॾहिं दुश्मन थोरो बि हेॾे हेॾे कयो त पोइ उनजो ज़िम्मेवारी मुंहिंजी आहे ऐं पोइ उनजो प्लान त मां कंदुसि। चाकर खान चवंदो सामल खान इहा तव्हांजी महिरबानी थी जो तव्हां मुंहिंजो साथ ॾियो पिया। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे हसीना बेगम सां ॻाल्हाईंदो। हसीना बेगम खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन चाकर खान खे ज़हर ॾेई ऐं उनखे घुमाए छॾ। अगरि जेकॾहिं तो इनखे ज़हर न ॾींदो त पोइ हीअ हमेशह हमेशह लाइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो दुश्मन थी पवंदो। पोइ असांखे अहिड़ा त ज़हर जा वटा पियारींदो जो असां उनजे ॻाल्हियुनि मथां भरोसो करे पोइ उनजे ॻाल्हियुनि मथां अमल कंदासीं। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं उनखे घुमाए छॾे छो उनखे हाणे असांजे मथां शक आहे। हसीना बेगम चवंदो त जाबिर खान बसि तूं परेशान न थी, मां इन कम में लॻो पिया। अगरि जेकॾहिं मूंखे मौक़ो मिलियो त पोइ मां इन चाकर खान खे ईअं त घुमाए छॾींदुसि जो तोखे ख़बर ई न पवंदो जो मां अॼुकल्ह उनजे तुंहिंजे पोयां आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शिकू जेको आहे जाबिर खान सां ॻाल्हाईंदो। जाबिर खान खे चवंदो त अगरि जेसीं ताईं तव्हां मूंखे बाओ पलान नथा ॾियो, जेसीं ताईं मां तव्हां सट न कंदुसि ऐं तव्हांजे मथां हमलो करे को न को नुक़सानु मां ज़रूरु कंदुसि। दोस्तों उमेद त कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।